अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया रशीद मेमन। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे नए माली साल 2024-25 जी बजेट बाबति ख़ुसूसी प्रोग्राम कंदासीं ऐं बजेट जा जेके अंग अखर आहिनि उहे पंहिंजे प्रोग्राम में पेश करे माहिरनि खां इहा राय वठंदासीं त बजेट जा सिंध ते कहिड़ा इम्पैक्ट पवंदा ऐं बजेट में कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं शयूं ऐं कहिड़ा ऐलान कया विया आहिनि। हिन वक़्त ताईं जेके अंग अखर साम्हूं अची रहिया आहिनि उन में सभ खां आम ॻाल्हि इहा आहे त सिंध हुकूमत टैक्सिस में तमामु घणो इज़ाफ़ो कयो आहे। ख़ासि तौर ते मेडिकल प्रैक्टिशनर जीअं चइजे स्पेशलिस्ट जेके डॉक्टर हूंदा आहिनि ऐं प्राइवेट इस्पतालूं हूंदियूं आहिनि, प्राइवेट स्कूल कॉलेजिस आहिनि, उन्हनि ते हुननि 15% GST लागू कई आहे ख़िदमतुनि ते सेल टैक्स, जंहिंसां इहो इम्कानु आहे त इन्हनि ॿिन्ही शोबनि में जेके आम माण्हू आहिनि उन्हनि खे वधीक महांगाई जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं जेके अघ आहिनि उहे वधी वेंदा। इन सां गॾु बजेट में इन ते बि ॻाल्हाईंदासीं त को बि नओं मनसूबो शामिलु न कयो वियो आहे। हर साल नवां मनसूबा ॾिना वेंदा आहिनि त जीअं सूबे जी तरक़ी थी सघे, पर हिन साल इहो पहिरियों मालियाती साल आहे जंहिंमें हिकु बि नओं मनसूबो शामिलु न कयो वियो आहे ऐं इहो ऐलान कयो वियो आहे त जेके हलंदड़ मनसूबा आहिनि तक़रीबन 52,000 जेके 5,200 जेके नवां मनसूबा हुया गुज़िरियल साल उन्हनि ते बि अमल न थी सघियो। उन्हनि खे मिलाए करे हिन वक़्तु जेके टोटल 5,200 मनसूबनि खे कंटिन्यू कयो वियो आहे ऐं हिकु बि नओं मनसूबो शामिलु न कयो वियो आहे, जंहिंसां इहो थी सघे थो त सिंध जा जेके मुख़्तलिफ़ कम हुया, जेके रोडनि रस्तनि जा कम हुआ उहे न थी सघंदा। बाक़ी जेके गुज़िरियल साल खां मनसूबा मंज़ूरु थियल हुआ उन्हनि ते ई कमु थी सघंदो। पाण इन ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं त इन मामले जो सिंध जी तरक़ीअ ते केतिरो असरु पवंदो ऐं इहो थियणु घुरिजे हा या न थियणु घुरिजे हा। ज़राई मामले ते बि ॻाल्हाईंदासीं त बजेट में ज़रायत जे लाइ मुख़्तलिफ़ ऐलान कया विया आहिनि। जीअं सिंध हारी कार्ड प्रोग्राम जो ऐलान कयो वियो आहे जंहिंजे लाइ 8 अरब रुपया रखिया विया आहिनि ऐं ज़रायत जे शोबे जे लाइ जेका ADP आहे तक़रीबन 3 अरब रुपया रखी वई आहे। उनखां अलावा 3 अरब रुपया बाक़ी बजेट रखी वई आहे ज़रायत जे हवाले सां, पर अहिड़ो को वॾो ऐलान नज़र नथो अचे। ज़रई तहक़ीक़ जे हवाले सां नज़र नथो अचे, ज़रायत में जेके नुक़सान थियंदा फ़सुलनि खे उन जे हवाले सां नथो नज़र अचे, आबादगारनि जे हवाले सां का वॾो ऐलान बजेट में नज़र नथो अचे। पोइ बि कोशिशि कंदासीं त जेके ज़रा सां लाॻापियल अॻुवान आहिनि उन्हनि खां मालूम कयूं त इन बजेट में ज़राअत जे हवाले सां केतिरा फ़ाइदा आहिनि, केतिरा नुक़सान आहिनि। पाण बजेट में तालीम जी बजेट ते बि ॻाल्हाईंदासीं त सभ खां वधीक तालीम जी बजेट ज़ाहिर कई वई आहे त रखी वई आहे, पर बदकिस्मती सां सिंध जा जेके स्कूलनि जी तरक़ियाती बजेट आहे उहा रुॻो 20 अरब रुपया रखी वई आहे ऐं हिन वक़्तु 20,000 स्कूल ॿोन मुतासिर आहिनि, जंहिंजी बहाली हिकु वॾो सवालिया निशान बणियल आहे त 20,000 जेके स्कूल आहिनि उन्हनि जी बहाली कीअं थी सघंदी। 20 अरब रुपया तमामु घटि बजेट आहे। जेके माहिरनि जो चवणु आहे त तालीम जी तरक़ियाती बजेट तमामु घणी हुजणु घुरिजे आहे जंहिंमें बेसिक फैसिलिटीज़ बि मिली सघनि ऐं तरक़ियाती कम बि थी सघनि स्कूलनि जा। सिंध हुकूमत जी कर्ज़ु वठण वारी पॉलिसी बि हिकु ख़तरनाक सूरत अख़्तियार करे रही आहे। हिन वक़्तु ताईं जेके रिपोर्ट अची साम्हूं रही आहे त 1340 अरब रुपया सिंध ते कर्ज़ु थी वियो आहे ऐं इहो कर्ज़ु वधंदो पियो वञे। माहिरनि जो चवणु आहे त इहे कर्ज़ वधंदा पिया वञनि त लहंदा कीअं, रीपेमेंट कीअं थींदी सिंध हुकूमत जे तरफ़ां ईंदड़ ॾींहंनि में इहा सूरत तमामु ख़राबु थी सघे थी। जीअं वफ़ाक़ी हुकूमत जी हिन वक़्तु सूरत ख़राबु आहे, हू पंहिंजा कर्ज़ ॾियण जी पोज़ीशन में न आहे। हिन समूरी सूरत ते ॻाल्हाइण लाइ स्टूडियो में दावत ॾिनी आहे समीर मेंद्रो साहब, सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं इन हवाले सां इन्वेस्टिगेटिव रिपोर्टिंग कंदा रहिया आहिनि। साईं महिरबानी तव्हांजी। असां सां वीडियो लिंक ते मौजूदु हूंदा महमूद नवाज़ शाह, सदर आहिनि सिंध आबादगार बोर्ड जा ऐं ज़रायत जे हवाले सां हुनजो तमामु घणो कमु थियल आहे। उन सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदो अब्दुल हलीम शेख साहब, अॻूणो सेक्रेटरी एक्साइज़ सिंध आहिनि। त समीर साहब, शुरूआति तव्हां खां कयूं। हीअ बजेट जा अंग अखर बि तव्हां ॿुधा पए त कीअं था ॾिसो हिन बजेट खे माज़ीअ जे बजेटनि खां? महिरबानी रशीद, तव्हां पाण पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त हिते कंहिं क़िस्म जो को वॾो को प्रोजेक्ट लॉन्च कोन कयो अथनि, जीअं जंहिंखे चइजे फ्लैगशिप जेका स्कीम हुजे। तव्हां हिन साल ॻाल्हि कई, पर मूंखे गुज़िरियल जेके 4 साल थिया आहिनि, इवन जेको कोविड वारो दौरु शुरू थियो, कोविड में बि उन्हनि एमरजेंसी डिक्लेयर करे सॼा जेके फंड्स हुआ हुन पासे ट्रांसफ़र करे छॾिया, रिहेबिलिटेशन ऐं माण्हुनि खे रेस्क्यू करण वारे पासे। ऐं उन खां पोइ 2022 वारा जेको फ्लड आया उहो सॼो जेके बजट हुआ उन पासे हलिया विया। हाणे लास्ट ईयर 2023 वारो जेको तव्हां ॾिठो हुयो, उन मंझि इलेक्शन्स, वरी इंटीरियम सेटअप ऐं जेके बि तव्हांजा प्रोजेक्ट्स हुआ डेवलपमेंट सिंध में हुअणु घुरिजे आहे, उहो प्रोजेक्ट हली न सघिया। हाणे उहो ई बहानो बनायो त असांजा, छो त इंटीरियम सेटअप हुयो, इन ई करे उहो
जेके प्रोजेक्ट्स हली न सघिया. नॉट अ सिंगल स्कीम हैज़ बीन लॉन्च्ड त माण्हुनि खे ॾेखारण लाइ का हुजे. नई स्कीम का बि कोन्हे. फ्लैगशिप जेका स्कीम हुअणु घुरिजे, जेको सिंध गवर्नमेंट आइडियल असां ॿुधायूं त हीअ असांजी सभ खां वॾी स्कीम आहे, हिन ते असां पैसा रखिया आहिनि, उहा का बि कोन्हे. न सिर्फ़ु का हिकु बि कोन्हे ओवरऑल बजट में, पर कंहिं बि सेक्टर में हिननि कोन रखी आहे. लेट सपोज़ 454 बिलियन जो तव्हांजी बजट आहे एजुकेशन जे लाइ, उनमें ओवर 95% जेके नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स आहिनि. इन जो मतिलबु त 5% तव्हां ख़र्चु कंदा, 20 to 25 जेको सो बिलियन थींदा, उहो किथे कहिड़ी ॾिस में वेंदा. तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो अराउंड 20,000 19,000 खां मथे पार्शली ऐं कंप्लीटली जेके स्कूल डैमेज थिया हुआ 2022 वारे फ्लड में, उहो अञा ताईं स्कूल रिहेबिलिट न थी सघिया आहिनि. उन मंझि तव्हां जेका नॉन टेक्निकल जेका एजुकेशन आहे, त आउट ऑफ स्कूल जेके ॿार आहिनि उन्हनि खे वापसि आणणो आहे, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बजट रखियो आहे. पर 19,000 जेके स्कूल आहिनि उन्हनि जा जेके ॿार आहिनि उहे ऑलरेडी ॿाहिरि आहिनि. हिन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो प्राइम मिनिस्टर शहबाज़ शरीफ़ अनाउंस कयो आहे त एमरजेंसी एजुकेशन एमरजेंसी डिक्लेयर थियल आहे, त जेके बि आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन अक्रॉस पाकिस्तान उन्हनि सभिनि खे ॿारनि खे वापसि आणणो आहे. त सिंध मंझि बि इन ते इनिशिएट वठणु घुरिजे आहे, छो त असां वटि सभ खां हिकिड़ो इहो ई सेक्टर आहे रशीद जंहिं आउट ऑफ स्कूल ॿारनि खे स्कूलनि में दाख़िल करण जे लाइ को प्रोग्राम शुरू न कयो वियो आहे, को पैकेज बि न ॾिनो वियो आहे. कुझु आहे ई कोन. सिर्फ़ु पैसा अनाउंस कया विया आहिनि, त उन्हनि में उहो ॾिस में ख़र्च न को 2 बिलियन जे 1.5 बिलियन जे क़रीब आहिनि. भई इनसफिशिएंट बजट आहे. जेके ॿार आउट ऑफ स्कूल प्रॉपर प्रोजेक्ट कोन्हे, उहो कोन्हे. उन खां अलावा बि ॾिसो, आउं तव्हांखे नंढड़ी मिसाल ॾियां, 800 मिलियन स्टाइफंड आहे ॿारनि खे ॾियण जे लाइ, गर्ल्स एजुकेशन खे जे लाइ रखियो वियो आहे. उन में क्लास 6, क्लास 9, क्लास 10 जे ॿारनि जे लाइ, गर्ल्स जे लाइ हर साल 2500 रुपया, जस्ट 2500 रुपया रखिया विया आहिनि. ऐं उहो नाकाम आहे. इम्पैक्ट उन कंहिं क़िस्म जो कोन्हे. 2500 सालाना तव्हां ॿारनि खे कंहिं क़िस्म जो उनखे वापसि आणे नथा सघो. इहो नाकाम क़िस्म जो आहे. इन ई क़िस्म जा जेके ॿिया प्रोजेक्ट हलंदड़ आहिनि विदिन एजुकेशन डिपार्टमेंट, उहो बि नाकाम आहिनि. स्कॉलरशिप जी मद में उन खां पोइ सिंध इंडोमेंट फंड रखियलु आहे, उहो जेको स्कॉलरशिप ॾींदा आहिनि, उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइवेट यूनिवर्सिटी में, गवर्नमेंट पब्लिक यूनिवर्सिटी में उहे जेके ॿार डिज़र्विंग आहिनि उन्हनि खे ॾियनि था. पर इहे सभु जा सभु पॉलिटिसाइज़्ड इशूज़ आहिनि. उहो छोकिरियुनि खे जेका स्टाइफंड मिले थो, इहो जेको स्कॉलरशिप हिननि खे मिले थी, इहो सभु जा सभु स्टाइफंड इहे पिया. उन खां पोइ 60,000 तव्हां जेके सो टीचर्स रिक्रूट कया लास्ट ईयर, उन जो क्रेडिट त खणो था. पर ऐं उन खां पोइ एजुकेशन जी बजट 30% एजुकेशन जी बजट वधाई वई आहे. 30% मतिलबु त तव्हां सफिशिएंट अमाउंट 30% में नॉन डेवलपमेंट घणी आहे. सॼी उन डेवलपमेंट त हिननि 16 अरब मां 20 अरब रुपया. उन खां पोइ रशीद तव्हां जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि था कयो, त एजुकेशन प्राइमरी मिडल खां वठी हाई स्कूल टेक्निकल एजुकेशन फॉर डिफरेंटली एबल्ड पर्सन सॼी अची थी वञे. सभु अची थी वञे. उन खां पोइ हिकिड़ी हैरान कंदड़ ॻाल्हि आहे, गुज़िरियल 1 महीने जे दौरान CM साहिबु अनाउंस कयो त कंहिं बि यूनिवर्सिटी में को नओं डिपार्टमेंट अप्रूवल खां सवाइ न ठहंदो. इन जो मतिलबु एजुकेशन ते तव्हांजो फोकस इहो आहे त तव्हां को नओं डिपार्टमेंट खोलींदा कोन. तव्हां इंट्रो खां अॻु में पाण कचहरी बि कई, उनमें ॿुधायो त जेका सभ खां वधीक इन्वेस्टमेंट करणु घुरिजे, उहो करणु घुरिजे यूनिवर्सिटीज़ में रिसर्च इंस्टीट्यूट ठाहिणु घुरिजनि. उहे रिसर्च इंस्टीट्यूट तव्हां सिर्फ़ु 50 करोड़ ख़र्च कयो ऐं उन रिसर्च इंस्टीट्यूट खे एस्टेब्लिश कयो. उन मंझां इहो ॼाणायो त गुज़िरियल 2008 खां वठी 2023 ताईं पीपल्स पार्टी हिन सूबे में हुकूमत कई आहे. उन ते असरु कहिड़ा पिया आहिनि. खरबें रुपयनि जी बजट आई आहे. उनजो को बि इम्पैक्ट कोन पियो. नॉट अ सिंगल UC. असां इहे ॾेखारे सघूं था दुनिया खे त असां उनखे मॉडर्न कयो आहे ऐं उहो हिकिड़ी आइडियल आहे. कुझु बि कोन्हे, किथे बि कोन्हे. नालियूं खुलियल आहिनि, पाणी तव्हांजा गटर वहनि था पिया, बीमारियूं वधनि थियूं पियूं, अस्पतालूं तव्हां वधाईंदा था वञो. एजुकेशन ते तव्हांजो ख़र्च इहे आहिनि, बजट ई आहे. तव्हां वापसि अचां थो महमूद नवाज़ शाह खां बि पुछूं था त साईं तव्हांखे बि प्रोग्राम में वेलकम कयूं था. त हीअ बजट जेका पेश कई वई आहे उन जे हवाले सां ज़रात हिकिड़ो आम शोबो आहे. हर साल जेके ज़रात में जेके फ़सुल थियनि था उन्हनि जे अघ जो वॾो मसइलो हुजे थो. ॿोॾियुनि में ज़रात तबाह थिए थी. मजमूई तौर ते जेकॾहिं मईशत में हिकिड़ो ॾिसिजे त अहम किरदारु आहे जेको ज़रात जो आहे. पर हिन बजट में जेका सिंध हुकूमत जी बजट आहे, इन में को ख़ासि ऐलान थींदे मूंखे नज़र नथो अचे. वधीक तव्हांजी पंहिंजी राय ॾियो त हिन बजट खे ज़रात जे हवाले सां कीअं था ॾिसो था? साईं तव्हांजी वॾी महिरबानी. सभिनी खां पहिरीं ॻाल्हि तव्हां ॾिसो त बजट सां गॾु लास्ट ईयर जो रिव्यू बि ईंदो आहे इकनॉमिक. उन में असां त पहिरीं चवंदा रहियासीं, पर हाणे ॾिसो त पूरे पाकिस्तान लेवल ते इहा ॻाल्हि रिकग्नाइज़ थी वई
पाकिस्तान जी मईशत अगरि थोरो घणो ग्रो कयो आहे लास्ट ईयर में त उहो ज़रात जी वजह सां ज़रात 6.5% जे हिसाब सां ग्रो कयो आहे ऐं पंहिंजे जेके क्रॉप्स आहिनि तक़रीबन सभिनी जेको आहे सो अलावा मेज़ ऐं शुगर केन जे बाक़ी ॿिनी सभिनी क्रॉप्स जेको आहे सो ग्रो कयो आहे उन जे ग्रो करण सां पाकिस्तान जी मईशत ते 3 खां 5 अरब डॉलर जो लोड जेको आहे सो घटि थियो आहे सो ॿी ख़ुशाइनि ॻाल्हि जेका ज़रात जे मथां इहा आहे टी हक़ीक़त इहा आहे त इहो सभु थियो आहे जंहिं त 2022 जी ख़तरनाक क़िस्म जी ॿोॾ आई जंहिंमें असां त कोन जो सरकार पाण चयो पिए त 10,000 अरब डॉलर खां वधीक जेको आहे सो नुक़सानु थियो आहे ऐं मोस्ट ऑफ इट एग्रीकल्चरल कमोडिटीज़ जो थियो आहे रूरल मईशत जो गॾोगॾु नुक़सानु थियो आहे तंहिं हूंदे विदाउट एनी सपोर्ट तव्हां ॾिसो त हीअ मई इंक्रीज़ आई अनफॉर्चुनेटली वफ़ाक़ हुजे या सूबो हुजे असांखे जेके कोर इशूज़ आहिनि ज़रात जा जेको नंढो ऐं मुतवसित तबिके जो आबादकार आहे उन्हनि जा इशूज़ कैप्चर अलाए छो नथा थी सघनि मसइलो छा आहे तव्हां पोइ साल ॾिसो त ख़ुशी त मलाई पई वञे पर इहो कहिड़ी कोन पियो चए त मेजर जेके कमोडिटीज़ आहिनि ज़रात जूं उन में सरकार जो पंहिंजो रेट तय थियल हो माना मिनिमम सपोर्ट प्राइस तय थियल हुई कॉटन जी 8,500 रुपया जेका नोटिफाई थियल हुई वफ़ाक़ जी घणा मिलिया ग्रोअर खे 5,000 रुपया 5,500 रुपया एवरेज प्राइस सारियुनि जी प्राइस 2 रुपया पोयनि सालनि खां घटि तेली बीजनि जी प्राइस घटि पोयनि सालनि खां कणिक सां जेको कुझु थियो उहो सभिनी ॾिठो पाकिस्तान लेवल ते जंहिं क़िस्म जो वेधन थियो उहा सभु शइ तव्हांजे साम्हूं जेका आहे सा गुज़री अलावा कमंद जे ॿिए कंहिं कमोडिटी जूं प्राइसिस जेके आहिनि से मथे न थी ऐं उहा शइ अनफॉर्चुनेटली कैप्चर न थी आहे बजट में त उनखे कीअं एड्रेस कंदा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेका वधंदी थी वञे बजट में जेको अनाउंस थियो बिजली जे बिलनि में इंक्रीज़ थियो इंक्रीज़ करे कई पई वञे लेवी पेट्रोलियम लेवी कई पई वञे ऑलरेडी तव्हां ॾिसो त यूरिया जी क़ीमत 1700 रुपए खां वधी 5,500 रुपए जे उहो 4,500 रुपया थी चुकी आहे सो इन्हनि सभिनी शयुनि खे अप्रोप्रिएटली मुंहिंजे ख़्याल में कैप्चर न कयो वियो आहे एक्सपोर्ट्स ते क़दग़न आहिनि जंहिंजे करे हाणे जे नंबर्स ते अची ॾिसूं था त जेको असां ॻाल्हि जेका असांजी जेका अनाउंस थी आहे उहा का तक़रीबन चवनि था 60% असां इंक्रीज़ कई आहे एग्रीकल्चर जी बजट जेका ख़ुशाइनि ॻाल्हि आहे असीं वेलकम बि कयूं था का 30 अरब डॉलर जी पर अनफॉर्चुनेटली उहो ई आहे जेको तव्हां हींअर तजियो कयो पिए इन में मोस्टली जेके एलोकेशन्स आहिनि से यूजुअली बजटरी एलोकेशन्स आहिनि टू जेको तव्हां एक्सपेंडिचर वधायो आहे पंहिंजे पघारुनि जे पासे जो ॿियो जेके प्रोजेक्ट फाइनेंसिंग आहे उहा जेका आहे सा उन पासे तव्हांजी घणी फाइनेंसिंग आहे ॿियो तव्हां इक्विपमेंट ॾियो था उहो इक्विपमेंट काफ़ी जाइनि ते उन में क्वालिटी जा इशूज़ आहिनि उन में डिस्ट्रीब्यूशन जा प्रॉब्लम आहिनि उहे आम तौर तां ज़रई पेशा माण्हुनि खे नथा मिली सघनि सो ओवरऑल तव्हां ॾिसो त उहो आहे इरिगेशन में तव्हां वरी थ्रस्ट ॾिसंदो जेको 36 अरब डॉलर जी बजट आहे पोयनि सालनि जे हिसाब सां त लाइनिंग ऑफ केनाल्स जी आहे उन जी का एनवायरमेंटल असेसमेंट वाटर जी प्रॉपर ऐं लेसर यूटिलाइज़ेशन एट फार्म एफिशिएंट यूटिलाइज़ेशन ऑफ द इरिगेशन जेको इक्विपमेंट आहे उन जो इस्तेमालु जे करे के सपोर्ट करणु उन में तव्हां ॾिसो त कंहिं क़िस्म जूं एलोकेशन्स कोन आहिनि वाइल इंक्रीज़ इन बजट असीं त चवंदा सुठी ॻाल्हि आहे रिसर्च एंड डेवलपमेंट ॿिज तव्हांजी सीड कॉर्पोरेशन नुक़सान में आहे उहा कॉर्पोरेशन जंहिं वटि 6,000 एकड़ ज़मीन आहे त छा तव्हां प्राइवेट सेक्टर खे इनकरेज करियो भला उहे अची गॾु तव्हां सां कमु कनि सो अहिड़े क़िस्म जी जिदत जेका आहे सा उहा कान्हे ऐं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको क्लाइमेट चेंज जंहिंजे बारे में असां पूरी दुनिया में पैसा वठणु पिया वञूं उन जे लाइ बि जेको असां चयो त को इंडोमेंट फंड हुजे परमानेंट फंड उन मां जेको बि तव्हांजी इनकम जनरेट थिए जॾहिं बि एक्सट्रीम इवेंट्स अचनि त तव्हां उहा शइ एटलीस्ट नंढे ऐं मुतवसित तबिके जे आबादगार खे कंहिं तरीक़े सां एग्रीकल्चर इंश्योरेंस या कंहिं स्कीम घणेई फाइनेंशियल मॉडल्स थी सघनि था तव्हां सपोर्ट करे सघो था पर उन में बि का एलोकेशन कान्हे असां वटि सिंध में जेके असांजा ढोरा जेके आहिनि से ऑक्यूपाइड आहिनि रस्ता उन्हनि ते ठहियल आहिनि ॻोठ उन्हनि ते ठहियल आहिनि बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे त उनखे तमामु डिफ़िकल्ट आहे उनखे क्लियर करणु
पर असांजो लॉन्ग टर्म सोल्यूशन इन क्लाइमेट चेंज खे रिस्क मिटिगेट करण जो इहो इन ई क़िस्म जो इन ई डायरेक्शन में आहे ऐं उन मां तव्हांखे जेका हिन वक़्तु चयो थो वञे दुनिया सॼी में फोकस आहे त GCF जी फंडिंग हुजे ऐं ॿी का फंडिंग हुजे पाकिस्तान फंडिंग न पियो करे सघे ॿारहें पासे खां वठो पियो सघे त इहे सभु प्रॉपरली जे प्लान कनि त ॿारहीं फंडिंग बि इन्हनि शयुनि लाइ मिली सघे थी पर उहा जेका जिद्दत ॾिसण में ईंदी आहे बजट में अनफॉर्चुनेटली उहा कान्हे उहे यूजुअल क़िस्म जो हिकिड़ो रेटोरिकल बजट आहे जेको अनाउंस थियो आहे एग्रीकल्चर। अच्छा हाँ, सिंध बजट में सिंध हारी कार्ड प्रोग्राम शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे जंहिंमें 8 अरब रुपया रखिया विया आहिनि त इन प्रोग्राम इहो प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में पंजाब में बि हली रहियो आहे त इन जा छा इम्पैक्ट पवंदा सिंध जे अंदरि? ॾिसो को बि अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम जेको नंढे आबादगार ऐं मुतवसित आबादगार खे कंहिं तरीक़े सां बजट पंहिंजो सब्सिडी ऐं सभु शयूं डायरेक्ट करे सघे त उहो मुंहिंजे ख़्याल में एप्रिशिएट करणु खपनि ऐं इहो हारी कार्ड सुठी ॻाल्हि आहे। सवाल इहो थो पैदा थिए त अगरि त सिर्फ़ु कैश एवॉर्ड्स ई ॾियणा आहिनि त मुंहिंजे ख़्याल में इहा शइ अप्रोप्रिएट इन कान्हे जो तव्हां पोइ इनकरेज पिया करियो माण्हुनि खे त हू प्रोडक्टिव जेके मेजर्स आहिनि ऐं तरीक़ेकार आहिनि उन खां हटी करे कमु न करे ऐं पैसा वठण जी तरफ़ हिकिड़ी तलक़ीन पिया ॾियो। सो मुंहिंजे ख़्याल में अगरि इन हारी कार्ड अगरि अप्रोप्रिएटली ठहियलु आहे उन में सभु माण्हू कैप्चर थियल आहिनि स्मॉल एंड मीडियम साइज़ फार्मर्स तव्हांजो अञा बि रेवेन्यू जो डेटा जेको आहे सो रिलायबल कोन्हे मूंखे ख़बर कोन्हे तो डेटा किथां पियो अचे इन जो डिस्बर्समेंट जो तरीक़ेकार कहिड़े क़िस्म जो थींदो कीअं थींदो इहो थोरो चैलेंजिंग आहे। पंजाब में पोयनि 5-7 सालनि खां मिसाल फॉर एग्ज़ाम्पल फर्टिलाइज़र जी सब्सिडी ॾियण जी कोशिशि कई वई आहे पर तव्हां ॾिसो त उनजो अपटेक बि रिड्यूस थियो आहे ऐं उहे शयूं जेके आहिनि से उनजो बेनिफिट एतिरो घणो स्मॉल फार्मर ताईं न पहुची सघियो आहे जेतिरो हिकिड़ी शइ ऑन द टेबल वेही प्लान कई वञे थी। सही। अच्छा एग्रीकल्चर जे हवाले सां रिसर्च अहम हूंदी आहे पर उहा रिसर्च बि हिन वक़्तु नज़र नथी अचे बजट में जेको रिसर्च जे हवाले सां कोई अहिड़ो वॾो प्रोजेक्ट वॾो इदारो ठाहिणु या जेके मौजूदा इदारा आहिनि उन्हनि खे अपग्रेड करण जे हवाले सां बि का शइ ख़ासि नज़र नथी अचे। सही मुंहिंजी नज़र में इदारा नवां जेको ठाहिणु आहे सो हिन वक़्तु न फिजिकल स्पेस आहे आउं इकोनॉमिस्ट त न आहियां न ई चाहींदुसि त एटलीस्ट एज़ अ ग्लोबल ऑर्गेनाइजेशन जेको इदारा ठहिणा खपनि जेके एग्ज़िस्टिंग इदारा आहिनि उन्हनि मां ई जेके आहिनि से कमु वठिणो खपे। रिसर्च वारनि सां जॾहिं ॻाल्हाइबो चवंदा आहिनि असां पैसा घटि असीं चवंदा आहियूं या जेके पैसा घटि या वधि आहिनि उहो ई थोरो थको जे कमु करियो त उन में ई के नतीजा ऐं रिज़ल्ट निकिरनि त सुठो आहे पर असांजी इंस्टीट्यूशनल डिके आहे ऐं जंहिंजे करे उहे नतीजा बज़ाहिर जेके आहिनि से नथा ॾिसण में अचनि। ॾिसो असां त इहो बि रिकमेंड कयो त सिंध खे खपे त हॉर्टिकल्चर यानी भाॼियूं ऐं जेके पंहिंजा फ्रूट आहे उन में फोकस करणु खपे उन में एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्री जेका चाइना ऐं सीपैक ऐं ओवर कंट्रीज़ आहिनि उन्हनि खे उमाण जे लाइ वैल्यू एडिड इंडस्ट्रियलाइज़ेशन जे लाइ इंसेंटिवाइज़ करणु खपे पर अनफॉर्चुनेटली तव्हां ॾिसो त उहो उन क़िस्म जो को फोकस कोन्हे। ऐं सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां पोयनि हिकिड़े साल ॾेढ में तिर जी एक्सपोर्ट तमामु घणी थियणु शुरू थी आहे पाकिस्तान मां ऐं सिंध मां त मूं चाइनीज़ सां ॻाल्हायो त तव्हां तिर प्रोसेस छो कोन था करियो जेका कंपनी इन्वॉल्व आहे इन में। सो उन चयो साईं सिंपल ॻाल्हि इहा आहे त बिजली जी ॿारहाड़ी में घटि अवेलेबिलिटी महांगी हुजणु ऐं पॉलिसीज़ जी कंटिन्यूटी न हुजण जे करे असांखे ख़दशो थिए थो। हालांकि अगरि ईअं हुजे त असीं प्रोसेस करे खणी वञूं त असांजी वेस्टेजिस घटि थींदा ऐं असीं वधीक सस्ती ऐं बहितर नमूने शइ खणी वञी सघूं था पर छो त अहिड़े क़िस्म जो को माहौल कोन्हे ऐं असां वटि सिंध में बि अहिड़े क़िस्म जो असां माहौल को क्रिएट करण जी स्टेक होल्डर्स सां मिली जुली करे इन जो कमु मुंहिंजे ख़्याल में 4-5 महीना पहिरीं थियणु खपंदो हो त प्रॉपर स्ट्रेटजी ठाहिजे हा कुझु रिसोर्सिस प्रोवाइड कजनि हा त उहो न रुगो पाकिस्तान पर सिंध लाइ जॉब क्रिएशन ऐं उनजा ॿिया बि तमामु घणा पॉज़िटिव इम्पैक्ट्स थियनि हा ज़रूरी मीशत ते ॿारहाड़ी जी ऐं सिंध जी मीशत ते थियनि हा पर अगेन अहिड़े क़िस्म जी का जिद्दत तव्हांखे ॾिसण में न ईंदी बजट। अच्छा तव्हां ने वापसि थो अचां शाह साहिबु समीर मेंद्रो साहिब खां पुछूं था त ओवरऑल जेका बजट ज़राअत जे हवाले सां जेको बजट रखणु घुरिजे आहे या जेको रखियो वियो आहे त इन जी सूरत हाल कीअं हुजणु घुरिजे आहे नई बजट में?
रशीद साईं जेका ॻाल्हि कई त असां वटि जेको सभ खां वॾो फैक्टर आहे जेको जे इम्पैक्ट कयो आहे सिंध जे एग्रीकल्चर खे, जेको सभ खां मतिलबु असां गवर्नमेंट जॉब खे छॾे त बाक़ी सिंध में तव्हां वटि का इंडस्ट्रीज़ आहे कोन। सॼी जेका डिपेंडेंसी आहे माण्हुनि जी, आम माण्हुनि जी, उहो या त एग्रीकल्चर ते आहे या त लाइव स्टॉक ते आहे। सही। ऐं इन्हनि ॿिन्हिनि सेक्टर ते जेका नीयतनि जेका इन्वेस्टमेंट थियणु घुरिजे आहे उहो क्लाइमेट चेंज खे मद्देनज़र रखी थियणु घुरिजे आहे, उहो न थी आहे। साईं खे ज़्यादा ख़बर हूंदी त जेको क्लाइमेट चेंज जो हींअर इम्पैक्ट थियो आहे, जेके हीट वेव वारा महीना शुरू थी विया आहिनि, इन करे जेका कॉटन जी प्रोडक्शन आहे उहो ओवरऑल घटिजी वई आहे ऐं घटि बि ईंदड़ ॾींहंनि में अञा घटि बि। जेका बि ओवरऑल जेके बि असां वटि जेका प्रोडक्शन थिए थी उन मंझि वेजिटेबल्स खां वठी फ्रूट डेट्स ताईं या मैंगोज़ ताईं, उन्हनि सभिनि में ईंदड़ ॾींहंनि में जेकॾहिं जेका तव्हांजी ॻाल्हि खे आउं इंडोर्स करे, जेकॾहिं असां रिसर्च इंस्टीट्यूट न खोलिया ऐं उन्हनि खे उन मुताबिक़ असांजी पॉलिसी न ठाहियूं त मूंखे इहो लॻे थो त 30 बिलियन जेका तव्हांजी हींअर जेका बजट आहे फॉर एग्रीकल्चर, इट इज़ इनसफिशेंट। त असां उन खे मिटिगेट कीअं कंदासीं ऐं ईंदड़ ॾींहंनि में असांखे वधीक चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो जेकॾहिं इन सेक्टर खे वधीक फोकस न कयो। हिन वक़्तु डेफिनेटली असांजी हेल्थ ऐं एजुकेशन खे फोकस हुअणु घुरिजे, पर जेकॾहिं इकोनॉमिकली माण्हुनि खे एम्पावर करिणो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट या हारी कार्ड खां वधीक माण्हुनि खे इकोनॉमिकली पाण कयो त हुननि में जेका तव्हां गुज़िरियल 10-15 साल में हिकिड़ा जेका सेल्फ सफिशिएंट थियण जा जेके अंदरि जरासीम उहो ख़तमु कया आहिनि, उहे वरी वापसि अची सघनि। इन करे एग्रीकल्चर ते फोकस वधीक करिणो पवंदो। ही बजट इज़ नथिंग, माना ईअं सम्झो त उहो हेठि बॉटम ते वञी इन बजट खे फोकस कयो वियो आहे। सही। चलो वापसि अचूं था नाज़रीन, हिते वठूं था नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हाणे प्रोग्राम में जॉइन कयो असांखे सिंध जा अॻूणा सेक्रेटरी एक्साइज़ अब्दुल हलीम शेख साहब। हुन खां बि पुछंदासीं त सिंध बजट में जेके नवां टैक्सिस लॻाया विया आहिनि या ओवरऑल जेका बि बजट जा हदफ़ आहिनि उन बाबति हुनजी छा राय हूंदी। साईं अस्सलाम वालेकुम। हा, महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असांजे प्रोग्राम खे। तव्हां सिंध जी बजट पढ़ी बि हूंदी ऐं टीवी चैनलनि ते ॿुधी बि हूंदी त ओवरऑल जेके टैक्सिस लॻाया विया आहिनि उन हवाले सां चयो थो वञे त इहे तमामु घणा टैक्सिस आहिनि ऐं उनजो इम्पैक्ट जेको आहे ख़राबु पइजी सघे थो। तव्हांजो इन बाबति छा चवणु आहे? साईं, हाणे मसइलो इहो आहे जेके सिंध जा जेके टैक्सिस आहिनि उहे प्रोविंशियल टैक्सिस आहिनि। हाणे प्रोविंशियल टैक्सिस जेके आहिनि मूंखे लॻंदा आहिनि, मिसाल जी ॻाल्हि प्रॉपर्टी टैक्स आहे, मिसाल गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन आहे या गाॾियुनि जी पंहिंजो एन्यूअल टैक्स आहे, या असांजो जेको मेन जेको अचे थो जेको इंफ्रास्ट्रक्चर सेस आहे, जेको सामान इम्पोर्ट थिए थो उन ते जेको असांजो लॻंदो आहे सेस। ऐं उन खां पोइ जेको आहे असांजो ॿ टे ॿिया जेके आहिनि रेवेन्यू जो आहे, SRB जो असांजो सिंध जो सेल्स टैक्स आहे। त ॻाल्हि इहा आहे त हिन जो इम्पैक्ट जेको आहे जीअं ते कहिड़ो बि टैक्स वधंदो त लाज़मी आहे त माण्हुनि जे मथां हुनजो इम्पैक्ट अचिणो ई अचिणो आहे न, इम्पैक्ट थींदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त भई जीअं तव्हांजो जेको हिननि टारगेट्स रखिया आहिनि उहे ॾाढा एम्बिशियस क़िस्म जा टारगेट्स आहिनि। तमामु घणो जेको आहे मूं पढ़ियुमि पियो त जेको आहे हुननि जो इंफ्रास्ट्रक्चर सेल्स में 150 अरबनि खां वधीक जो टारगेट आहे। त ओवरऑल एक्साइज़ एंड टैक्सेशन जा जेके सभई टैक्सिस आहिनि उहे सभु टैक्सिस जेकॾहिं मिलायो बि 150 अरब जेके आहिनि तमामु वॾो आहे, अने 150 अरब बि वॾा आहिनि। सही। इंफ्रास्ट्रक्चर सेस जो जेको आहे हिकिड़ो तव्हांजो रुॻो टैक्स आहे जंहिंजो तक़रीबन 150 खां बि वधीक टारगेट आहे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त ॾाढा टारगेट्स ॾाढा एम्बिशियस आहिनि। बाक़ी हाणे थोरो नंढो जेको आहे वॾो फ़र्क़ु न आहे, जेको हुननि टैक्सिस जो जेको रेट वधायो आहे सिंध गवर्नमेंट जेको आहे, मिसाल जी ॻाल्हि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ते थोरो वधायो अथऊं त गाॾियूं उहे ई जेको अपर मिडिल क्लास ते वठे पियो त उन्हनि जेको इहो ख़ासि उन्हनि जो आम माण्हूअ ते ख़ासि हुनजो असरु न पवंदो। त आम ॿियो प्रॉपर्टी टैक्स आहे। हाणे असां वटि सिंध में जेको आहे तमामु घणा एग्ज़म्पशन्स आहिनि। मिसाल जी ॻाल्हि 120 गज जो घर जेको आहे उहो एग्ज़म्प्टेड आहे जेको आहे। मेजॉरिटी जेका असांजी आहे प्रॉपर्टी उहा इन्हनि जे अंदरि ई अचे थी पई। सॼी सिंध में तव्हां वञो त कोई बि घर एॾा वॾा कोन्हनि के माण्हू जा, मेजॉरिटी माण्हुनि जा घर ई नंढा नंढा जेके आहिनि नंढा। ॿियो आहे फ्लैट जेको आहे 660 स्क्वायर फुट जो फ्लैट बि एग्ज़म्प्टेड आहे। इन खां पोइ ॿिया बि घणा एग्ज़म्पशन्स आहिनि। इन करे जेको आहे इन्हनि असांजा जेके प्रोविंशियल टैक्सिस हुन मां आम माण्हू मुतासिर कोन थो थिए। मिडिल क्लास क़िस्म जो उहो बि मिडिल क्लास मथियों मिडिल क्लास जेको आहे उहो जेको आहे ज़रूरु नई टैक्स वधण सां हुन ते इम्पैक्ट अचे थो। अच्छा, त हेल्थ ते जेके जीअं डॉक्टरनि ते टैक्स लॻा, निजी अस्पतालनि ते, निजी स्कूलनि ते, त इन सां त इम्पैक्ट पवंदो न?
ॾिसो न, इहो तव्हां मिसाल लॻायो त मिसाल जी ॻाल्हि जेको आहे, जेके निजी जेके स्कूल आहिनि अॼु कमाइनि करियो था, ॼनि छा था? त इहो जेको आहे उन्हनि जी जेकॾहिं कमाई असां ॿुधूं त न उहे जेके असांखे ॾिसण, मां ॾिठो आहे असां अस्पताल, निजी अस्पतालूं हुजनि या निजी स्कूल हुजनि, त हुनखे ॾिसो त हद खां वधीक था कमाइनि पिया, ॼनि कुझु बि कोन था। त इन्हनि ते जेको आहे हाणे इहो जेकॾहिं ट्रांसफर कनि था ॿारनि ते, सिधी ॻाल्हि आहे, उहा ॿारनि जे मथां वरी बि मसइलो इहो थो अचे त जेको आहे सो जेको असांजो क्लास वञे थो अहिड़नि स्कूलनि में, त उहो जेको आहे उहो ई क्लास जेको आहे इम्पेक्ट थिए थो। गवर्नमेंट खे इहो इंश्योर करणु खपंदो त जेको आहे इहो जेको हुनजो इनकम ते जेको हुनजो टैक्स लॻो आहे इहो, त उहो हुन ते जेको आहे ॿार ते मुंतकिल न कनि, पंहिंजी कमाईअ मां जेको हुनजो प्रॉफिट आहे उन प्रॉफिट मां ई जेको आहे थोरो हिसो ॾियनि। अच्छा, त ॿियो हिकिड़ो आम मामिलो इहो साम्हूं पियो अचे त सिंध हुकूमत जेके आहे न प्रोजेक्ट, फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंस वधाईंदी पियो वञे, यानी कि आलमी इदारा जा कर्ज़ सिंध ते वधंदा पिया वञनि। हिन वक़्तु जेका रिपोर्ट आहे तक़रीबन 1340 अरब रुपयनि जा सिंध ते कर्ज़ थी विया आहिनि ऐं हर साल तक़रीबन 40 अरब रुपयनि जो व्याज अदा कयो थो वञे। इन सूरताल खे कीअं ॾिसो था? ॾिसो न, इहो बि ईअं ई आहे जेको आहे तव्हांजा जेके कर्ज़ जेको आहे, तव्हां असांजी जेका पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सेइंग आहे, चवणी आहे सिंधीअ में त कर्ज़ मर्ज़ आहे। कर्ज़ हमेशह मर्ज़ आहे। कर्ज़ तव्हां कहिड़े बि क़िस्म जो कहिड़े बि फॉर्म में वठो, उहो कर्ज़ जेको आहे कर्ज़ आहे, ऐं कर्ज़ हमेशह बुरो हूंदो आहे। सिंध गवर्नमेंट खे जेको आहे मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको आहे एॾे वॾे पैमाने ते कर्ज़नि जो सिलसिलो न करणु खपे, त अॻिते बि ॾिसणु खपे त इहे कर्ज़ लहंदा कीअं ऐं व्याज समेत कीअं लहंदा। जेको आहे सिंध जी एॾी कैपेसिटी आहे, पंहिंजो ॾिसूं इहो पाण असां वटि जेको आहे छा थींदो, इहो कर्ज़ जी गारंटर हूंदो आहे, जेको फॉरेन जा कर्ज़ हूंदा आहिनि, काउंसिल जेको वठंदो आहे उन गारंटर हूंदी आहे फेडरल गवर्नमेंट। हाणे इहे फेडरल गवर्नमेंट जेको आहे छा कंदी, अॻिते जेको आहे असां जेके बजट में जेको बि एलोकेशन रखूं था हुनखे व्याज ॾियण जी या प्रिंसिपल अमाउंट वापसि करण जी, त गारंटर फेडरल गवर्नमेंट आहे। जेको जेको कर्ज़ ड्यू थींदो वापसि करण या जेको जेको इंट्रस्ट ड्यू थींदो वापसि करण, इहो सिंध नथी ॾेई सघे ऑन इट्स ओन, त छा कंदी फेडरल गवर्नमेंट, जेको NIP अवार्ड में असांखे शेयर ॾिए थी, उहो 8 सोर्स कटे हुनखे इदारनि खे पर ॿाहिरि ॾेई छॾींदी। त इहे शयूं जेके आहिनि अॻिते हली सिंध जे लाइ घणो हिकिड़ो ॾचो मुंहिंजो नज़र थो अचे। इनखे सिंध हुकूमत खे छा करणु घुरिजे, इन में तव्हांजी राय छा आहे? ॾिसो न, ॻाल्हि जेका आहे मुंहिंजो त इहो आहे त भई जेको आहे पंहिंजा असां चादर हार पंहिंजा पेर ढके ॾियूं, लेकिन चादर खां पेर ॿाहिरि कढां लाज़मी आहे, सी बि लॻंदो त घणो कुझु जेको आहे असांखे नुक़सानु पहुचंदो। त जेको बि आहे असांजा पंहिंजा जेके रिसोर्सिस उनजे अंदरि में ई हली जेको आहे जेको बि आहे दाल खाऊं, पापड़ खाऊं, रुखी मानी खाऊं, सुठो इहो आहे त जेको आहे पंहिंजे रिसोर्सिस जे अंदरि अंदरि जेको आहे पंहिंजो पाण खे हलायूं। ओवरऑल बजट खे कीअं था ॾिसो सर? ॾिसो, ओवरऑल बजट त ॾाढी सुठी आहे। बजट खे तव्हां ॾिसो त ॿिया जेके नेगेटिव शयूं खे कढो त ओवरऑल बजट त ॾाढा डेवलपमेंट जो तमामु घणो असां खां वधीक पैसा रखिया विया आहिनि। 800 अरबनि खां वधीक डेवलपमेंट रखणु इहा तारीख़ी जेका आहे हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी शइ आहे। तमामु वॾा पैसा आहिनि जेको 800 अरबनि खां वधीक डेवलपमेंट साइड ते रखणु, हुन पोइ डोनर जा पैसा बि छा मिलनि। पर ॻाल्हि इहा आहे त 800 अरब साल जे लाइ ADP इहा रखणु जेका आहे इहा तमामु वॾी हिकिड़ी पंहिंजो ॻाल्हि आहे। ईअं ई जेको आहे त हेल्थ जी बजट ॾिसो या एजुकेशन जी बजट ॾिसो त उहा बि प्रोविंसिस जे हिसाब में जेके असांजी जेके पंहिंजो आहिनि रिसोर्सिस आहिनि उनजे हिसाब में तमामु सुठी हिकिड़ी बजट आहे। सही, वॾी महिरबानी तव्हां जॉइन कयो सर, पंहिंजी राय ॾिनी। महमूद नवाज़ शाह साहब खां पुछूं था सर, सिंध हुकूमत जो वॾो ज़ोर जेको आहे न फॉरेन फंडेड ते आहे, जीअं एग्रीकल्चर में सिंध एग्रीकल्चर ग्रोथ प्रोजेक्ट हुयो, हिकु ॿियो प्रोजेक्ट हो, त तव्हांजे मन राय मुताबिक़ इहे जेके फंडिंग ते प्रोजेक्ट हलनि था उन जा नतीजा मिलनि था या इहे प्रोजेक्ट सिर्फ़ु जीअं चइजे त कागज़नि ताईं महदूद हुजनि था? साईं, तव्हांजो तमामु सुठो सुवालु आहे। मुंहिंजी नज़र में जेका तव्हां डिस्कशन थोरी पहिरीं कर्ज़ जी ॻाल्हि कई पे, त उहा इहा आहे त कर्ज़ फॉर डेवलपमेंट खणणु अहिड़ी का बुरी ॻाल्हि न आहे। दुनिया में काफ़ी मुल्क आहिनि जेके इंक्लूडिंग अमेरिका बि जेके कर्ज़ खणी हुननि पंहिंजी डेवलपमेंट कई आहे। पर डेवलपमेंट उहा हुजणु खपे जे अगरि तव्हां रुपयो कर्ज़ु खणो था त वरी उहो तव्हांखे एतिरो कमाए ॾिए त जीअं न रुगो कर्ज़ जी तव्हांजी किस्त, पर हुन सां गॾु जेको इंट्रस्ट या व्याज आहे उनजी किस्त उन प्रोजेक्ट मां निकिरणु खपे। अनफॉर्चुनेटली अगरि तव्हां कर्ज़ु पिया खणो, फॉर एग्ज़ाम्पल बसुनि हलाइण लाइ, ऐं अगरि बसुनि जो किरायो जेको आहे सो हुननि जी रनिंग कॉस्ट खां घटि आहे, ऐं तव्हां इहो एग्ज़ाम्पल सिंध ऐं पाकिस्तान जी हिस्ट्री में ॾिसी चुका आहियो त KTC हुजे, सिंध रूरल ट्रांसपोर्ट हुजे, उहे डिफंक्ट रही चुका आहिनि। त इन जो मतिलबु इहो आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि जे मथां वज़न जेको आहे सो वधायो पियो। हिकिड़ी त ॻाल्हि आहे इहा। ॿी ॻाल्हि जेका तव्हां ॻाल्हि कई त इंटरनेशनल जेके असांखे फंडिंग मिले थी,
असांजो ख़्यालु इहो आहे त सिंध में ज़रई जेका घणी जेका थ्रस्ट आहे डेवलपमेंट जी उहा इंटरनेशनल ई डोनर फंडिड आहे। पोइ उहो ITC फंडिड हुजे, वर्ल्ड बैंक हुजे या को ॿियो इदारो हुजे। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांखे उन जा इम्पैक्ट्स जेके आहिनि से एतिरा घणा ॾिसण में कोन था अचनि, जंहिंजे करे तव्हांजी ज़राअत में जेका जिद्दत हुजणु खपे उहा एतिरी घणी ॾिसण में जिद्दत नथी ॾिसण में अचे। जिद्दत सां छा मुराद आहे? जिद्दत सां मुराद आहे त छा तव्हां वटि के नए क़िस्म जा ॿिज आया आहिनि, छा तव्हांजूं हील्स वधियूं आहिनि, छा तव्हां पंहिंजी प्रोडक्शन खे प्रॉपरली विकिणी सघिया आहियो, मार्केट ओरिएंटेड करे सघिया आहियो, तव्हां पंहिंजी मार्केटिंग खे बहितर कयो आहे। सो इहे सभु शयूं जॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे हिन में थोरियूं तकियूं कमज़ोरियूं मिलंदियूं ऐं हिन में पास्ट में इंटरनेशनल डोनर्स इन्वेस्टमेंट बि कई आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु बि जेको प्रोजेक्ट जेका बजट आहे उन में मेजर शेयर जेको स्वाद प्रोजेक्ट आहे, सिंध वाटर एंड एग्रीकल्चर इम्प्रूवमेंट जो जेको प्रोग्राम आहे शायदि उहो आहे। ऐं उन में अञा ताईं जीअं प्रॉपर कंसल्टेशन विद द स्टेक होल्डर्स असांखे त कान ॾिसण में आई आहे। ऑलरेडी साल खनि प्रोजेक्ट खे थियण वारो आहे, जंहिंजे करे तव्हांखे प्रॉपर रिज़ल्ट्स बि कोन था ॾिसण में अचनि। ऐं मुंहिंजे पंहिंजे नज़र में SAGP प्रोजेक्ट जेको तव्हां पिया ॻाल्हि करे उहो को वर्ल्ड बैंक उनखे अहिड़े सुठे नज़र सां प्रोजेक्ट खे नथो ॾिसे, हालांकि उहो प्रोजेक्ट ख़तमु थी चुको आहे। सो इहा तमामु घणी ज़रूरत आहे सिंध सरकार खे त ज़राअत में जेके अगरि प्रोजेक्ट्स ख़ासि तौर सां फॉरेन फंडिड ऐं कर्ज़ ते आहिनि त उन्हनि खे बहितर नमूने यूटिलाइज़ेशन करे उन मां प्रॉपर रिज़ल्ट्स निकिरी सघनि। जी सर, समीर साहब खां पुछूं पिया त ही प्रोजेक्ट इंटरनेशनल अचनि पिया, उनजो इम्पैक्ट छा थो बीहे? को बि न, असां सां एग्री आहियूं। को असांखे को अहिड़ो इम्पैक्टफुल हुन जी जेका आउटकम नज़र अचे उहो हैसी नज़र कोन आई आहे। ॿी ॻाल्हि इहा त हिते जेका हिकिड़ी मिसिंग पार्ट आहे उहो इहो आहे त सिर्फ़ु प्रोजेक्ट या पैसा न अचणु घुरिजनि पर इन्वेस्टर अचणु घुरिजनि, उहे इन्वेस्टमेंट कनि। ऐं उहे अॼु बि CM जीअं पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चई, पोस्ट बजट जेका प्रेस कॉन्फ्रेंस में चई त नेगेटिव इम्पैक्ट वञे थो, इन करे असां ते जेको सो ट्रस्ट केर बि नथो करे ॿाहिरियों माण्हू, त ट्रस्ट डेफिसिट पाण पैदा कयो आहे। तव्हां जेकॾहिं इन्वेस्टर्स खे ॻोल्हींदा, मिसाल ॻाल्हि सभ खां वॾी बजट जेकॾहिं एजुकेशन हेल्थ खां पोइ जेका ख़र्च थिए थी उहा लॉ एंड ऑर्डर ते थिए थी। ऐं लॉ एंड ऑर्डर जेका आहे कराची खां वठी कश्मीर ताईं तव्हांजे साम्हूं आहे, तमामु सूरत हाल ख़राबु आहे। बिलियंस ऑफ रुपीज़ ख़र्च करण जे बावजूदु तव्हां लॉ एंड ऑर्डर खे सूरत हाल खे मेंटेन कोन करे सघिया आहियो। इन ई करे जेसीं पीसफुल इन्वायरमेंट न हूंदो रशीद, तेसीं कंहिं क़िस्म जी इन्वेस्टमेंट न थींदी। इन्वेस्टमेंट न थींदी उन सां गॾु तव्हांजी छा थींदी, जेकर इकोनॉमिक डेवलपमेंट आहे उहो न थींदी। हिकिड़ो मिसिंग पार्ट जेको रहिजी वियो इहो हुयो त असांजी जेको फोकस हुअणु घुरिजे आहे उहो यूथ ते हुअणु घुरिजे आहे, विमेन एम्पावरमेंट ते हुअणु घुरिजे आहे या स्पोर्ट्स ते हुअणु घुरिजे आहे। इहे टई कंपोनेंट असां हिन बजट में इग्नोर थींदे नज़र था अचनि। सही, आख़िर में राय ॾियो त प्रोग्राम खे ख़तमु कयो त हिन बजट त पेश थी वई, आईंदा बजट में कहिड़ा कहिड़ा शोबा प्रायोरिटी ते हुजणु घुरिजे? ॾिसो, प्रायोरिटी ते सभ खां वधीक तव्हांजी इकोनॉमी हुजे, माण्हुनि खे पाण खे इकोनॉमिकली एम्पावर कयो। एग्रीकल्चर, लाइव स्टॉक ऐं जेका आहे उहा इंडस्ट्री खे तव्हांखे बूस्ट करणु घुरिजे। उन्हनि जे लाइ ॿाहिरीं इन्वेस्टमेंट आणणु घुरिजे, बजाए इन जे गवर्नमेंट पाण करे उहो कैपेसिटी उन में कोन्हे, पर ॿाहिरि जा जेके इन्वेस्टर्स आहिनि उन्हनि खे उहो इन्वायरमेंट प्रोवाइड करे ॾियनि। नेक्स्ट बजट में इहे अंग अखर न ॾियनि। अहिड़ा सेक्टर्स जेके असां सभिनि जी ओवरऑल सिंध जी जेको माण्हू आहे उन्हनि जी तरक़ी जे लाइ ज़रूरी हुजनि, उन्हनि ते फोकस करणु घुरिजे। सही, मेमून अरशद, आख़िर में बजट जे हवाले सां राय ॾियो त बजट में प्रायोरिटीज़ कहिड़ियूं हुजणु घुरिजनि? आख़िरी राय ॾियो त प्रोग्राम खे ख़तमु था कयूं। तव्हांजो आवाज़ ड्रॉप थो थिए सर। हा साईं, आउं सिर्फ़ु हिकिड़ी इहा राय इन में ॾींदुसि त असांजी जेका इहा थ्रस्ट आहे त को ॿाहिरियों इन्वेस्टर तव्हां वटि ईंदो। मुंहिंजो सुवालु इहो आहे, तव्हां वटि पंहिंजो लोकल इन्वेस्टर इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु कोन्हे त ॿाहिरियों किथां ईंदो? हिकिड़ी सिर्फ़ु तव्हांखे हिन में मिसाल ॾेई छॾियां, तव्हांजी ॿाहिरीं इन्वेस्टमेंट तव्हांजी मोबाइल फ़ोन ऐं नेटवर्क्स में तमामु घणी आई आहे। हाणे टैक्स कलेक्शन जे करे तव्हां उन्हनि जूं सिमूं बंदि करे छॾियूं आहिनि, त इहो ईअं ई आहे, तव्हां दुकानु बंदि करे छॾियो पंहिंजे टैक्स कलेक्शन करण जे लाइ। त अहिड़े क़िस्म जा मेजर्स खणो था त उहे तव्हांखे उनजो फॉरन इम्पैक्ट नथो ॾिसण में अचे, पर केर बि जॾहिं ॿाहिरियों माण्हू को इन्वेस्टमेंट करणु अचे थो त उहो इन्वेस्टमेंट जी पॉलिसी कंसिस्टेंसी खे ज़रूरु ॾिसे थो। ऐं तव्हां जॾहिं अची उनखे ब्रेक करियो था कंहिं तौर तरीक़े सां त उहो तव्हांजे लाइ नेगेटिवली वञे थो। ऐं हूअं ई जीअं साईं जिन मैनेजर साहब फरमायो पिए त हालात हूअं ई के अहिड़ा ख़ुशगवार न आहिनि, ऐं उन में तव्हां अहिड़े क़िस्म जूं एडिशन्स कंदव त इन्वेस्टमेंट
का ॿाहिरां अचण जी ख़्वाहिश रखणु जेका आहे सा तमामु फार फेच्ड ख़्वाहिश आहे। वॾी महिरबानी तव्हां जॉइन कयो समीर साहब, तव्हांजी महिरबानी। हलीम शेख साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में बजट जे हवाले सां जेके बि मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि खे डिस्कस कयोसीं ऐं कोशिशि कईसीं त ज़राअत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां जेके बजट रखी विया उन बाबति तफ़सील वठूं ऐं माहिरानी राय वठूं। वरी पेश थींदासीं ईंदड़ प्रोग्राम में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला निगहबान।